अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन वीडियो में तव्हां सभिनी खे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। दोस्तों, अॼु जेका ख़ुशख़बरी आहे तव्हांजी मतिलबु हिकु तव्हांजे लाइ गिफ्ट मूं आंदो आहे, ईअं सम्झी सघो था तव्हां। दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां वठी जेका शूटिंग पंहिंजा ड्रामे जी लगातार हली रही हुई, उन जो आख़िर छा थियो, इंजाम छा थियो, किथे पुॻो, ऐं ॿी हिकु नई अपडेट बि आई आहे खजू साहब जे बारे में, उहा बि तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे दोस्तों असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा ऐं शेयर कंदा। हिन चैनल ते अव्हांखे बर वक़्तु सुठे खां सुठा अपडेट्स ऐं वीडियोज़ न्यू ड्रामनि जा रिव्यू मिलंदा रहंदा ऐं मिलनि बि था पिया। दोस्तों, पहिरियों हलूं था खजू साहब कहिड़ी वरी नई ख़बर हलाई आहे। खजू साहब यको हलाई ख़बर त मां फलाणी तारीख़ ते ड्रामो शूट कंदुसि, टीरी तारीख़ ते शूट कंदुसि। हुन ड्रामो रियासत शूट न कयो, तारीख़ूं मटंदियूं रहियूं, वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं हुनजो कमु स्टार्ट न थियो। आख़िरकार उनजो बजट ड्रामे जो पूरो थियो। हाणे वरी नई तारीख़ ॾिनी आहे खजू साहब, फरज़ंद मलिक खजू साहब जेको डायरेक्टर आहे रियासत ड्रामे जो ऐं केटन वारो जेको रियासत ड्रामो अची रहियो आहे, उहो हाणे वरी छंछर जी तारीख़ ॾिनी अथई। चए थो मां छंछर खां ॿीहर स्टार्ट कंदुसि। जेको ड्रामो लेट सां ईंदो आहे उहो ड्रामो भलो हूंदो आहे, इंतज़ार जे शइ जो हूंदो आहे, उहा शइ सुठी हूंदी आहे। खजू साहब कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॾिसूं हाणे खजू साहब इन्हनि ॻाल्हियुनि ते केतिरो पंहिंजे वाइदे ते बीहे थो, शूटिंग शुरू करे थो या नथो करे, इहा अचण वारे ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। ऐं होॾां जेको आहे पंहिंजा ड्रामे जी लगातार शूटिंग हली रही आहे ऐं असगर चौधरी माशाअल्लाह पंहिंजी महिनत में लॻो पियो आहे। उनजा हाणे पिक्चर बि अचणु शुरू थी चुका आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां वठी मूं तव्हां सां शेयर बि कया आहिनि। बाक़ी ज़बरदस्त असगर चौधरी पंहिंजे अदाकारनि सां पंहिंजी टीम सां कमु करे रहियो आहे दादू सईदाबाद में, ऐं हुनजी इहा कोशिशि शायदि पहिरियों स्पेल कीअं बि करे मां मुकमिल करे वठां ऐं पहिरें स्पेल में जेका बि अदाकारनि जा शूट आहिनि, जेको सीन आहिनि, किरदार आहिनि, उहे पूरा करे वठां। ॾिसूं था हाणे कुझु ॾींहंनि जे अंदरि अंदरि प्रोमो या टीज़र पंहिंजा वे ड्रामे जो अची वेंदो ऐं तव्हांखे इहो ख़ुशख़बरी मिलण वारी आहे। इहो या तव्हांजे लाइ गिफ्ट जेका मूं तव्हां शेयर कया ऐं असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो चैनल आहे, अव्हांखे हिन चैनल ते हर वक़्तु बर वक़्तु अपडेट्स मिलंदा रहंदा। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।